नमस्ते मुझे प्यारा बारो भेरो परमेश्वर जो प्यार चैनल ते तव्हां सभिनी जो स्वागत है। अॼु असां ॾिसंदासीं हिकु परमेश्वर जे महान दास जे बारे में जंहिंजो नालो विलियम कैरी आहे। विलियम कैरी जो जनम 17 अगस्त 1761 में इंग्लैंड देश में थियो। संदसि पिता हिकु मोचीअ जो कमु कंदो हो ऐं गॾोगॾु हू हिक में स्कूल में हिकु मास्टर हो, उते हू पढ़ाईंदो हो। ऐं विलियम कैरी बि नंढे हूंदे खां ई हिकु होशियारु छोकिरो हो, साहसिक कमु कंदो हो। हू अहिड़ा कमु कंदो हो जेके कुझु अलॻि हुजनि। हिकु दफ़ो ईअं थियो, हू चिड़िया जो जेको घोंसलो हूंदो आहे, पखियुनि जो जेको घोंसलो हूंदो आहे, वण ते हूंदो आहे, उनखे ॾिसण लाइ हू वण ते चढ़ी रहियो हो। पर वण ते चढ़ण वक़्तु संदसि पेर फिसलिजी वियो ऐं उहो हेठि किरी पियो। संदसि खे धक लॻा। हू जॾहिं घरु वियो त हुनजी माउ हुनखे दड़का ॾिनई, चई छो तूं मथे पियो चढ़ी? त हुनजी माउ हुनखे मरम पटी कई ऐं चयईंसि घरु वेठो अचु, केॾां ॿाहिरि न वञिजांइ। पर विलियम कैरी नंढे हूंदे खां ई हार मञण वारो न हो। जीअं ई ॾिठई मुंहिंजी माउ हेॾा होॾा थी आहे त नज़र बचाए करे, पंहिंजी माउ जी नज़र बचाए करे हू वापसि ॿाहिरि निकितो ऐं उन ई वण जे मथां चढ़ियो वञी करे। ऐं उहो चिड़िया जो जेको घोंसलो आहे उहो लाहे करे हेठि पंहिंजे घर ॾांहुं वियो। जॾहिं हिनजी माउ हुनखे ॾिठो कि हुनजे हथ में चिड़िया जो घोंसलो आहे, तॾहिं वरी हुनखे दड़का ॾिनईसि त इहे तूं छो कमु कयो, वापसि तूं छो वञे चढ़ थिए? पर विलियम कैरी हुनखे ईअं चयो कि मां हार मञण वारो न आहियां। हू नंढे हूंदे खां ई हिकु ॾाढो होशियारु छोकिरो हूंदो हो। हू पढ़ाईअ में बि होशियारु हो। पर 12 सालनि जी उमिरि में हुन स्कूल छॾे ॾिनई। 14 सालनि जी उमिरि में हुनजे पिता हुनखे मोची जो कमु सेखारियो। ऐं ईअं थियो कि हू 14 सालनि खां ई हिकु थोरी ग़लति संगति में फासी पियो। हुनजा कुझु दोस्त हूंदा हुआ, ग़लति संगति हूंदी, कूड़ ॻाल्हाईंदो हो, नशो कंदो हो, व्यसन कंदो हो। पर गॾोगॾु हिकिड़ी हुन में हिकिड़ी सुठी ॻाल्हि हुई, हुनखे हिकु ॿी मंडली हुई, ॿिया बि जेके दोस्त हुआ जेके प्रार्थना कंदा हुआ, जेके मसीह परिवारनि सां जुड़ियल हुआ, उन्हनि सां उहो गॾु वेंदो हो। उन्हनि में हिकिड़ो हुनजो दोस्त हूंदो हो, हुनजो नालो हो जॉन वार। जॉन वार जी गवाही ॿुधी करे केॾी महिल विलियम कैरीअ खे हुनजी गवाही ते हिकु अहसासु थींदो हो। हुनखे प्रार्थना करण लाइ मजबूर कंदी हुई हुनजी गवाही। पोइ आस्ते 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 विलियम कैरी बि प्रार्थना करणु लॻो ऐं प्रार्थना करण सां गॾोगॾु ईश्वर खे मञणु लॻो। हू चर्च में बि वेंदो हो। चर्च जे पास्टर हुनखे चयो हुईंसि त ख़ाली सुठा कमु करणु, प्रार्थना करण सां माण्हू मसीह न ठहंदो आहे। मसीह ठहण लाइ प्रभु येशूअ खे अंगीकार करणो पवंदो आहे। पर उहा ॻाल्हि हुनखे उन वक़्तु सम्झ में न पई अचे। धीरे धीरे हू प्रार्थना में मजबूत थींदो वियो ऐं आख़िरकार ईअं थियो कि 1783 में हुन बाप्तिस्म वरितो। हुन प्रभु येशूअ खे अंगीकार कयो, पंहिंजी सची दिलि सां हुनखे अंगीकार कयईं ऐं प्रभु खे चयईं कि मुंहिंजा पाप धो, मुंहिंजे पापनि खे शुद्ध कर। इन रीति सां 1783 में हुन हिकु चर्च में वञी करे पाण खे बाप्तिस्म सां नवाज़ो, हुन बाप्तिस्म वरितो। आस्ते 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 हू प्रभु में वधंदो वियो। 1783 में बाप्तिस्म वठण खां पोइ 1785 में हू हिकु स्कूल में टीचर ठहियो ऐं हिकु लोकल चर्च में पादरीअ जो कमु करणु लॻो। ऐं ईअं थियो 1789 में हू फुल टाइम पास्टर थी वियो। पर हुनजो चवण जो मतिलबु हिकिड़ो ई हूंदो हो कि मुंहिंजो मेन कमु प्रभुअ जो राज्य फैलाइणु आहे, प्रभुअ जे राज्य खे सभिनी हंधि फैलाइणु आहे। मोचीअ जो जेको मां कमु कंदो आहियां उहो त मां पंहिंजे घर ख़र्च लाइ हलाइण लाइ कंदो आहियां, पर मुंहिंजो जेको मेन कमु आहे उहो प्रभुअ जो राज्य कीअं सभिनी हंधि फैलाइजे, मुंहिंजो उहो कमु आहे। हुनजे जीवन जो हिकिड़ो ई मक़सदु हो कि कीअं प्रभुअ जो राज्य मां हर हंधि फैलायां। हुनखे किताबूं पढ़ण जो बि ॾाढो शौक़ु हूंदो। हिकु दफ़ो कैप्टन कुक जो जेको किताबु हो समुंद्री यात्राउनि जे बारे में, उन हिनखे ॾाढो प्रभावित कयो। हिन उन किताब में पढ़ियईं कि कीअं समुंद्री यात्राऊं करण वक़्तु कैप्टन कुक खे अफ्रीका जे अलॻि अलॻि देशनि में जेके अन्य जातियूं आहिनि, जेके प्रभु येशूअ खे न सुञाणींदियूं आहिनि, उन्हनि सां मुलाक़ात कई ऐं कीअं उन्हनि खे प्रभु येशूअ जो सुसमाचार पहुचाइण जी ज़रूरत आहे। हुन ईअं कयो कि पंहिंजे दुकान ते हिकिड़ो पोस्टर हईं ऐं उन्हनि में जेको उन किताब में जेके उन किताब में देश लिखियलु हुआ ऐं उन्हनि जी जेकी आदमशुमारी हुई उहा लिखी करे रोज़ु सुबुह जो पंहिंजो दुकानु खोलण वक़्तु मोचीअ जो कमु पोइ कंदो हो, पर पहिरियों हू प्रार्थना कंदो हो। उन्हनि देशनि जे बारे में, उन्हनि देशनि जे रहंदड़ माण्हुनि जे बारे में प्रार्थना कंदो हो, अन्य जातियुनि जे बारे में प्रार्थना कंदो हो कि कीअं प्रभु येशूअ जो सुसमाचार उते फैलायां ताकि कोई बि नास न थिए, सभिनी जो उद्धार थिए। छाकाणि त प्रभुअ जी जेकी योजना आहे उहो मानव जातीअ लाइ आहे, हर मानव जातीअ लाइ उद्धार पाइण लाइ आहे। प्रभु कॾहिं बि न चाहींदो आहे कोई बि नास थिए। इन रीति सां हू ॿियनि जे लाइ प्रार्थना कंदो रहियो ऐं ईअं थियो कि इन जा जेके ॿिया पास्टर हुआ, जेके इन जा संदसि जा
सुठा सुठा दोस्त हुआ उहे बि हिन सां गॾु प्रार्थना में जुड़ण लॻा। उन हिकिड़ो प्रार्थना करण जो समूह हिकिड़ो संगठन नकी कयईं। हर आर्तवार ते हू प्रार्थना कंदा हुआ। हर दुनिया जे हर अलॻि देशनि जेके उन्हनि जे बारे में प्रार्थना कंदा जेके प्रभु यीशु खे न सुञाणनि, उन जे बारे में उन्हनि जे अन्य जातियुनि जे माण्हुनि जे बारे में प्रार्थना कंदा हुआ। हिकु दफ़ो ईअं थियो, हिकिड़ी सभा थी, उन में अलॻि अलॻि कलीसियनि जा पास्टर आया। उते हिननि पंहिंजो बोझ ॿुधायो कि कीअं अलॻि अलॻि देशनि में वञी करे प्रभु जो सुसमाचार असां बांटियो। इन ते हिकिड़ो पास्टर हो, जेको बुज़ुर्ग पास्टर हो, उहो हिन जे मथां गुस्से थी वियो। उन हिनखे चयईंसि, ओॾी महिल सभिनि जे साम्हूं विलियम कैरीअ खे चयईं कि अगरि प्रभुअ खे, परमेश्वर खे अन्य जातियुनि खे बचाइणो हूंदो त उहो पाण बचाईंदो, असांजो कमु कान्हे। असांखे पाण ई प्रभुअ जो कमु करणो आहे, बाक़ी हुननि खे बचाइणो हूंदो त परमेश्वर पाण कंदो। इन ते विलियम कैरीअ जी सॼी सभा जे साम्हूं बेइज़ती थी। पर विलियम कैरी नंढे हूंदे खां ई हार मञण वारो न हो। उनखे ईअं न हो कि मुंहिंजो अपमान थी वियो, मां प्रभु जो कमु करणु छॾे ॾियां, पर न, उन अपमान खे सहन कयो, पर पंहिंजी हार न मञे ऐं पंहिंजी कोशिशि खे जारी रखंदो रहियो। ऐं आख़िरकार 1791 में हिकु पास्टरनि जी मीटिंग थी, हिकु वॾी महासभा थी। उन में हिनखे हिकु मौक़ो मिलियो। हिनखे भाषण ॾियण में, वॾनि पास्टरनि जे साम्हूं भाषण ॾियण में हिनखे हिकिड़ो चांस ॾिनो वियो कि तूं बि हिते अची करे भाषण ॾे। उन भाषण में हिन हिकिड़ो ॻाल्हि कयईं कि प्रभुअ खां महान कमनि जी अपेक्षा रखो ऐं प्रभुअ जे लाइ महान कम कयो बि। प्रभुअ खां अपेक्षा त रखो ई रखो, पर प्रभुअ लाइ महान कम कयो। हुनजी ज़िंदगी जो हिकिड़ो ई मक़सदु हो कि कीअं प्रभु जो राज्य हर हंधि फैलिजे, हर हंधि प्रभुअ जो सुसमाचार फैलिजे। इन रीति सां उन मिशनरीअ खे स्थापना करण जी कोशिशि कई। आख़िरकार ईअं थियो 1792 में हुनखे हिकु मिशनरी जी स्थापना थी ऐं विलियम कैरीअ खे उते सम्मानित कयो वियो। इन रीति सां हुनजे लाइ दरवाजा खुलिया, ॿाहिरि वञण लाइ दरवाजा खुलिया। हुनखे हिकु जेॾीमहिल हुते इंग्लैंड में मिशनरी स्थापना थी त ओॾी महिल हू सोचे पियो त कि मां कहिड़े देश में वञा, छाकाणि त हुन किताबनि में पढ़ियो हुअईं कि जेके अफ्रीका जा जेके समुंद्री देश आहिनि, समुंद्री टापुनि जे पासे में जेके अफ्रीका जा देश आहिनि, उन्हनि अन्य जातियुनि कंहिं बि प्रभु यीशू जे बारे में न ॿुधो आहे। उते उहो वञणु चाहे पियो, पर हाणे प्रभु जी योजना अलॻि हूंदी आहे। प्रभु जी योजना जेकी असांजी सम्झ खां ॿाहिरि आहे, उनखे प्रभु जी योजना उते न वठी आई। प्रभु जी योजना उनखे भारत वठी आई। भारत कीअं वठी आई, उहा बि हिकु अलॻि स्टोरी आहे। ऐं थॉमस करे हिन जो हिकिड़ो दोस्त हो जेको भारत में चङा ई साल रही आयो। उन जी स्टोरी ॿुधी करे उहो ॾाढो माना प्रभावित थी वियो। जेॾीमहिल थॉमस जी स्टोरी ॿुधाई न विलियम कैरीअ, तॾहिं हू भारत जे बारे में प्रभावित थी वियो ऐं हू भारत वञण लाइ तयारु थियो। इन रीति सां प्रभुअ जी जेकी योजना हुई उहा अफ्रीका वञण लाइ न हुई, पर भारत अचण लाइ हुई। असां सम्झी था सघूं कि प्रभुअ जी योजना असांजे जीवन में बि जेकी हूंदी आहे उहा अलॻि हूंदी आहे, असांजी सम्झ खां परते हूंदी आहे। 13 जून 1793 में हू, हुनजा ज़ाल, हुनजा ॿार ऐं संदसि साथी भारत देश अचण लाइ रवाना थिया। भारत देश अचण लाइ हुननि जी जेकी मुसाफ़िरी हुई उहा 4 महीननि खां वधीक हुई। इन करे हू नवंबर 1793 में भारत देश जे कलकत्ता शहर में पहुता अची करे। हिन यात्रा जे दरम्यान हुन 4 महीननि में जेकी कलकत्ता में भाषा हलंदी बंगाली, उहा हुन सिखी वरिती अंदरि, छाकाणि त हुनजो जेको साथी हो थॉमस, उहो चङा ई साल कलकत्ता में रहियो हो। त इन करे हू बंगाली भाषा हुते समुंद्री यात्रा जे दौरान हू सिखंदो रहियो थॉमस खां। 1793 नवंबर में जीअं हुते पहुता, कुझु महीननि खां पोइ कुझु तकलीफ़ूं, कुझु कठिनाइयूं उनजे विलियम कैरीअ जे जीवन में आयूं। छाकाणि त संदसि ॿार ऐं संदसि फैमिली, माना संदसि ज़ाल हिते अची करे बीमार थी विया। देश अलॻि थी वियो, वातावरण अलॻि थी वियो। इन जा 2 ॿार त एतिरो बीमार थी विया कि उन्हनि जे विच में जेको उनजो हिकिड़ो ॿार हो 5 साल जो पीटर, उनजी मौत थी वई। इन घटना विलियम कैरीअ खे ॾाढो परेशान करे छॾियो, उनजी ज़ाल खे ॾाढो परेशान करे छॾियो। उनजी ज़ाल उहा हिकु व्याकुल थी वई कि मुंहिंजो हिते अचण खां पोइ बि मुंहिंजो हिते ॿारु गुज़ारे वियो। पर इन हूंदे बि विलियम कैरी पंहिंजी ज़ाल खे चयईंसि, कोई प्रॉब्लम न आहे, असांखे प्रभुअ जो सुसमाचार हिते फैलाइणो आहे। ही कठिनाइयूं त ईंदियूं रहंदियूं। हिननि कठिनाइयुनि खे, हिन जेके जीवन जूं कठिनाइयूं, उन्हनि खे न, पर असांखे अनंत जीवन लाइ ॾिसणो आहे।
इन रीति सां हुन पंहिंजे ज़ाल खे हिमत ॾिनी, हिमत ॾींदो रहियो ऐं कमु कंदो रहियो। हुनखे हिते हिकु कंहिं फैक्ट्री में कमु करिणो पियो, जीअं सुसमाचार फैलाइण लाइ हुनखे बि कुझु खाइण पीअण ऐं ख़र्च हलाइण लाइ पैसनि जी बि ज़रूरत पवंदी हुई। इन रीति सां उहो कमु कंदो रहियो, पर ईअं थियो साल ॾेढ साल खां पोइ उहा फैक्ट्री बि बंदि थी वई, छाकाणि त हुन फैक्ट्री ते कमु न हो। हुन फैक्ट्री ते बंदि थियण सां हुनखे रोज़ी रोटी मिली आहे। हुनजो दिलि अञा टुटी पियो, हुनखे छा करे काई ॻाल्हि न पई सम्झ में अचे। पर उनखां पोइ बि जीअं हुनजे बारे में लिखियलु आहे कि विलियम कैरी नंढे हूंदे खां ई हिकु साहसिक ॿारु हो, हू कॾहिं बि हार मञण वारो न हो। हुन हार न मञे, हुन कठिन परिश्रम कयो ऐं हुनजे कठिन परिश्रम जो जेको नतीजो आहे उहो इहो निकितो कि 7 सालनि जी कड़ी महिनत खां पोइ हिकु कृष्ण पाल करे नाले जो जेको माण्हू हो उन प्रभु यीशुअ खे अंगीकार कयो ऐं हुन बपतिस्मो वरितो। इन रीति सां आस्ते 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 करे विलियम कैरी उते सभिनी खे बपतिस्मो ॾियारींदो रहियो हुन शहर में, ऐं 1799 ताईं उते 765 माण्हुनि बपतिस्मो वरितो। सन 1800 में हुन सेरामपुर में महाविश्वविद्यालय जी स्थापना कई, हिकु अनाथ आश्रम खोलियईं ऐं हिकु हॉस्पिटल खोलियईं। इन रीति सां हू हर हिकु कमु उते प्रभुअ जे सुसमाचार फैलाइण लाइ वधाईंदो रहियो ऐं बंगाली भाषा में नए नियम जो जेको अनुवाद हो उहो बि पूरो थी वियो। इन खां सवाइ बि 20 अलॻि अलॻि भाषाउनि में, इंडिया जी भारत देश जी 20 अलॻि अलॻि भाषाउनि में हुन बाइबल जो अनुवाद कयो। हुन बुक छपाई, अलॻि अलॻि भाषाउनि में बुक थिया ऐं हू विराईंदो रहियो। बाइबल जो नयो नियम आहे जेको उहो भारत जे हर शहर में विराईंदो रहियो। ऐं ईअं थियो हुनजी एॾियुनि कोशिशुनि खां पोइ बि कुझु प्रथाऊं अहिड़ियूं हुयूं जेके भारत देश लाइ हिकु कलंक जो कारण हुयूं, जीअं त सती प्रथा। सती प्रथा जो मतिलबु आहे अगरि घोट गुज़ारे वञे त उनजी ज़ाल खे उन सां गॾु सड़णो पवंदो आहे, त उहा प्रथा बि हिन नाश करे छॾी। ऐं हिकु ॿी प्रथा अहिड़ी हूंदी हुई कि नंढनि ॿारनि खे गंगा नदीअ में फिटी करे उन्हनि खे बलिदान करणु। उनजी कोशिशुनि खां पोइ बि हिन जी विलियम कैरीअ अहिड़ियूं कोशिशूं कयूं, अहिड़ो क़ाइदो उन्हनि लागू करणु चाहियो हिते जेको इहे प्रथाउनि खे नाश करे, ऐं ईअं थियो बि। इन्हनि जी कोशिशुनि सां इहे क़ाइदा अॻोपो नाश थी विया। सती प्रथा ख़तमु थी वई, ॿारनि खे नदीअ में फिटी करण जी प्रथा ख़तमु थी वई। इन रीति सां विलियम कैरी जेको हो उहो भारत देश लाइ हिकु आशीष जो कारण रहियो। हू 41 साल हुन कंटिन्यूस भारत में अची करे हुन शेवा कई। 41 साल हिकु लंबो पीरियड थींदो आहे, हिकु लंबो टाइम थींदो आहे। 41 सालनि में हू कॾहिं बि पंहिंजे देश में न वियो। अहिड़ी शेवा, अहिड़ो समर्पण प्रभु लाइ अॼु बि मां बि मञा थो कि प्रभु जॾहिं हुनजी अहिड़ी शेवा ॾिसे पियो ओॾी महिल त हुनजे मथां आशीष कंदो हूंदो। ऐं ईअं थियो हुन पंहिंजे लास्ट वक़्त ते जेॾी महिल हू हुन अंतिम समय हो त हुन पंहिंजे हिकु दोस्त खे चयईं, जॾहिं मां गुज़ारे वञा, जॾहिं मुंहिंजी मौत थिए, मुंहिंजो न पर प्रभु यीशुअ जो जंहिं मुंहिंजो उद्धार कयो आहे उनजी वाह कजो, मुंहिंजो कुझु न कयो, छाकाणि त जेको बि मां कुझु कमु कयो आहे हुनजी सामर्थ सां कयो आहे। इन रीति सां हुन भारत देश लाइ सॼो जीवन समर्पण कयो। हुन सॼो पंहिंजो जीवन पंहिंजी हिनजी फैमिली हिन जा ॿार, ॾाढी कठिन ॻाल्हि आहे, पर हुन सॼो जीवन पंहिंजो भारत देश जी शेवा लाइ समर्पण कयो। अॼु जी तारीख़ में असां ॾिसी सघूं था असांजे सॼे भारत देश मां सती प्रथा ख़तमु थी वई। अहिड़े अलॻि अलॻि जेके प्रथाऊं ख़तमु थी वियूं उनजो कारण हिकिड़ो ई हो, विलियम कैरी। अॼु जी तारीख़ में उनखे जेकी उपाधि मिली, उनजो उपलब्धि जेकी मिली, कामयाबी मिली, उनखे अॼु बि परमेश्वर जो जेको चवंदा आहिनि भई हिकिड़ो दास हो, हिकु पितामह हो, उहो हुनखे खिताबु मिलियो कि विलियम कैरी हिकु आधुनिक मिशनरी जो पितामह हो। इन रीति सां हुन सॼो पंहिंजो जीवन भारत जी शेवा ऐं प्रभु जो सुसमाचार फैलाइण में अर्पित करे छॾियो, समर्पण करे छॾियो। ऐं आख़िरकार 1834 में हू हिन पृथ्वीअ खे छॾे प्रभुअ सां गॾु उनजी महानता में, उनजी महिमा में स्वर्ग में दाख़िल थियो। अचो असां बि प्रभुअ जे लाइ सुसमाचार फैलाइण वारा थियूं। ईअं न ॾिसूं कि हीउ नंढो कमु थींदो आहे, हीउ वॾो कमु थींदो आहे। विलियम कैरी हिकु मोची हो, मोचीअ जे कमु करण खां पोइ बि हुन ईअं कॾहिं न सोचियो कि मोची जो कमु नंढो हूंदो आहे, हुन पंहिंजे जीवन खे प्रभु लाइ इस्तेमालु कयो। अचो असां बि पंहिंजे जीवन खे समर्पण कयूं, प्रभु लाइ कमु कयूं ऐं प्रभु खां वॾनि वॾनि कमनि जी आशा रखूं ऐं प्रभु जे लाइ इस्तेमालु थियूं। प्रभु तव्हां सभिनि खे आशीष ॾे।